अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। AK डायरी जी सिंध हाई कोर्ट हैदराबाद जे डबल बेंच जे जजिस जस्टिस शफ़ी उमर सिद्दीकी ऐं जस्टिस फैसल कमाल आलम पारां नवाब शाह जे हिक समाजी शख़्सियत मुमताज़ कुरैशी पारां नवाब शाह जे अवाइली पार्कनि खे ख़त्म करे कमर्शियल दुकान ठाहिण ख़िलाफ़ हिक आइनी दरख़्वास्त अदालत में CPD 2017-37-08 में दाख़िल कई हुई, जंहिंजो बेंच मार्च ते पटिशनर ऐं सरकारी वकील जा दलील ॿुधी फ़ैसिलो महफ़ूज़ कयो, जेको फ़ैसिलो पिटिशनर जे हक़ में पार्क ख़त्म करे दुकान ठाहिण ख़िलाफ़ ॾिनो वियो आहे, जंहिंमें अदालत सगोरी चयो आहे त पार्कनि खे असुल हालत में बहाल कयो वञे ऐं ॿियनि शहरनि जे सभिनी फिलाई प्लाटनि खे असुल हालत में आंदो वञे। कमर्शियल शहीद बेनज़ीराबाद ऐं कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद जे अदालत खे ॾिनल कमेंट्स मुताबिक़ हिकु जदीद लाइब्रेरी ठाहिण जो ॾिनल वाइदो पूरो कयो वञे। वाज़िह हुजे त ज़िलो नवाब शाह 1912 में ठाहियो वियो, जंहिंमें नक्शे मूजिबि शहर अंदरि नंढा वॾा 14 पार्क ठाहिया विया हुआ ऐं उन्हनि में हींअर को बि पार्क महफ़ूज़ न आहे। उन्हनि में मुख्य पार्क चकरा बाज़ार पार्क जेको नवाब शाह जो हुस्न हो ऐं चइनी तरफ़नि खां मुख़्तलिफ़ रोड निकिरंदा हुआ ऐं ॿियो चकरा बाज़ार स्टेशन रोड ते पब्लिक पार्क 1 ऐं 2 हुआ, जंहिं ते बि गैर क़ानूनी ज़बरदस्ती दुकान ठाहिया विया हुआ। अब्दुल क़ादिर पार्क मन्नूआबाद नवाब शाह जिते वॾो पार्क हुआ ऐं अस्पताल ठाहिण जे बहाने सां ख़त्म कयो वियो। हींअर उते अस्पताल आहे न पार्क आहे। उनखां सवाइ फायर ब्रिगेड पार्क जेको कोरट रोड ऐं अस्पताल रोड जे कैंचीअ वारे जाइ ते हुयो, कचहरी रोड ते अॻूणी फिरदौस होटल वारी जाइ ते पार्क हो उहो ख़त्म कयो वियो। लियाकत मार्केट जे ॾखण तरफ़ आख़िरी में मौलवी अब्दुल हक पार्क हो जेको ख़त्म करे दुकान ठाहिया विया। गूंगन बोर्ड जे स्कूल वारो मैदान पार्क हो जिते हाणे दुकान ठहियल आहिनि। मार्केट रोड 1 ऐं 2 जे कैंचीअ वटि गुरु नानक पार्क हो जेको बि ख़त्म कयो वियो आहे। उनखां सवाइ बानकार राम रोड पार्क हो, गरीबाबाद नंबर 2 साबका धोबी घाट भरिसां गरीबाबाद पार्क ख़त्म करे डिस्पोजल ठाहियो वियो आहे। फातिमा जिना पब्लिक पार्क मरियम रोड नवाब शाह ख़त्म कयो वियो आहे। म्यूनिसिपल कमेटी ऑफिस नवाब शाह सामूहिक पार्क हो जिते बि होटल ऐं दुकान ठाहिया विया आहिनि। अफवाह स्कूल भरिसां पब्लिक जे तफ़रीह लाइ चिड़िया घर हो उहो ख़त्म कयो वियो आहे। हिननि पार्कनि जे करे नवाब शाह में वण तमामु घणा हूंदा हुआ ऐं वण ख़त्म थी वञण करे माहौलियात ऐं गदलाण पैदा थी वई आहे। रोड रस्ता सोढ़ा थी विया आहिनि, जॾहिं त नवाब शाह शहर जे फैलाही प्लाटनि खे बि गैर क़ानूनी ख़त्म कयो वियो आहे। फायर ब्रिगेड जे प्लाटनि खे ख़त्म करे उते दुकान ठाहिया विया आहिनि। टांगा रक्षा स्टैंड कोरट रोड नवाब शाह खे बि ख़त्म कयो वियो आहे, जॾहिं त जेकी बि दुकान ऐं अदावतूं तइमीर कयूं वियूं आहिनि उहे सभु रातियूं वेंदियूं ऐं उहो फ़ैसिलो सॼे सिंध लाइ हिकु मिसाल क़ाइमु कयो आहे। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।